नौशर फिरोज खान ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ बिरिया सिटी के रहवासी पारा बासरत मुबैना तौर 11.5 एकड़ ज़रई ज़मीन लिखी न ॾियण खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस। बिरिया सिटी के रहवासी मौजूद शख्सियत शाहजहान जोखियो पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त असां 11.5 एकड़ ज़रई ज़मीन सैयद एहतशाम अली शाह खां ख़रीद कई आहे, जंहिंजो कब्ज़ो असां वटि आहे। ज़रई ज़मीन जो एग्रीमेंट असां वटि मौजूद आहे। ज़मीन जा रहियल पैसा एग्रीमेंट मुताबिक़ असां ॾियण लाइ तैयार आहियूं। हाणे सैयद एहतशाम अली शाह 11.5 एकड़ ज़मीन लिखी नथो ॾे। काफ़ी भेरा संदसि वटि विया आहियूं पर हू लिखी ॾियण लाइ तैयार नाहे, जॾहिं त उन मामले लाइ बिरिया सिटीअ जे मुअज़्ज़िज़नि खे पिणु शिकायतूं कयूं आहिनि, पर केर बि ॿुधण लाइ तैयार न आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त असांखे एग्रीमेंट तहत ज़रई ज़मीन जा काग़ज़ात ॾियारिया वञनि, ॿी सूरत में असां अदालत सगोरीअ जो दर खड़काईंदासीं।